सामारो वेझो रक्षा खे ओचितो बाहि लॻी वई। इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾी न पहुची सघी, जंहिंजे करे रक्षा खे लॻल बाहि 5 केबिन साड़े रख करे छॾिया। सामारो वेझो नसीर मोड़ स्टॉप वटि सामारो खां हीरल वींदड़ चिंकी रक्षा खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में रक्षा में रखियल किरियाना दुकाननि जो सामान ऐं रक्षा मुकमल तौर ते सड़ी रख थी विया, जॾहिं त रक्षा ड्राइवर अरशद कालरो पिणु सड़ी ज़ख़्मी थी पियो। रक्षा खे लॻल बाहि विसाइण लाइ सामारो में मौजूद फायर ब्रिगेड अमले खे इतला कयो वियो, पर अमले गाॾी ख़राब हुजण जो चई गाॾी मोकिलण खां इनकार करे छॾियो, जंहिंजे करे रक्षा खे लॻल बाहि वधी भर पासे जे 5 केबिननि खे पंहिंजे लपेट में आणे साड़े छॾियो, जंहिं बाद शहरियुनि पंहिंजी मुड़सी करे बाहि ते पाणी विझी बाहि विसाए छॾियो। इन मौक़े ते रक्षा ड्राइवर अरशद कालरो समेत मुतासिर दुकानदारनि रूजी कूली, देवजी कूली, रमेश कूली, हेमन माली, मुमताज धोकाई कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त फायर ब्रिगेड अमले जे लापरवाही सबबि रक्षा खे लॻल बाहि संदन दुकाननि खे पंहिंजे लपेट में आणे साड़े रख करे छॾियो आहे, जंहिंजे करे खेनि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त थियल नुक़सान जो अज़ालो करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जॾहिं त बाहि में सड़ी ज़ख़्मी थियल रक्षा ड्राइवर खे सामारो इस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद खेसि पंहिंजे घर मुंतक़िल कयो वियो आहे। सुरेश माली, कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सामारो।